बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम कालम कल्याण सां गॾु तव्हांजो मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर हाज़ुर ख़िदमत आहे। नाज़रीन मोहतरम, अॼु 27 डिसंबर आहे ऐं अॼोको ॾींहुं पाकिस्तान लाइ हिकिड़ो तमामु घणो सोगवार ॾींहुं आहे, जॾहिं अॼोके ॾींहं ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी चेयरपर्सन ऐं अॻूणे मुल्क जे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी न्याणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो लियाकत बाग रावलपिंडी में। ये तमामु घणो हिकिड़ो पाकिस्तान लाइ हानियूं हुयो, वॾो सानियो हुयो, जंहिंजा हिन मुल्क ते तमामु घणा ख़राब असर पिया ऐं दुश्मननि पाकिस्तान खे कमज़ोर करण जी हिकिड़ी तमामु वॾी कोशिशि की। ऐं अॼु बि जेके पाकिस्तान जा माण्हू आहिनि उहे तमामु घणो सोगवार आहिनि ऐं पाकिस्तान जी हेॾी वॾी जेका लीडर हुई, जेका क़ाइद हुई, जेका शख़्सियत हुई, उनखे तमामु घणो यादि कनि था ऐं उनजी जेका खोट आहे उहा महसूसु कनि था। हीअ बेनज़ीर हिकिड़ी क़ुर्बानी हुई हिन मुल्क लाइ, हिन क़ौम लाइ, हिन जमहूरियत लाइ। ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मुसलसल सॼी हयाती तमामु घणी जिदोजहद में ऐं तकलीफ़ में गुज़ारी ऐं अवाम सां हुन पंहिंजो पाण खे जोड़े रखियो, अवाम खां परे न रही। ऐं लियाकत बाग में जेका उनजी तकरीर हुई उन में बि शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो इहे लफ़्ज़ चया त मेरा जीना भी अवाम के साथ है, मेरा मरना भी अवाम के साथ है। जेको कुछ हुन चयो हुन वो करे ॾेखारियो ऐं उन ते क़ाइम रही। एॾी वॾी क़ुर्बानी ॾियण खां पोइ हिन अवाम खे छा मिलियो, जमहूरियत खे कहिड़ो फ़ाइदो पहुतो ऐं तर्ज़ हुक्मरानी अवाम जे सुख ऐं सहूलियत लाइ। हीअ उहा अवाम जंहिं लाइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजी जान जी बि परवाह न कई त जे अवाम खे सुख ऐं सहूलियतूं मिली सघनि, जमहूरी हक़ मिली सघे। एॾी वॾी क़ुर्बानी ॾियण खां पोइ बि छा असांजे मुल्क में अवाम खे उहे सभु सुख सहूलियतूं मिलियूं? हिकिड़ो जमहूरी जेको आहे फल अवाम खे नसीब थियो, अवाम जे चहिरनि ते उहा मुस्कुराहट आई, अवाम खे उहा ख़ुशहाली मिली? इहे उहे समूरा सवाल आहिनि जेके मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जी शहादत सां जुड़ियल आहिनि। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जेका पार्टी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, उनखे इक़्तिदार मिलियो शहीद राणी जी उन शहादत खां पोइ। ऐं उन खां पोइ उन में जेके हुक्मरान आया, जिन हुकूमतूं कयूं, उन्हनि शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे उन ख्वाब जी ताबीर कई। मोहतरमा जेके वाइदा ऐं वचन कया हिन अवाम लाइ, हिन क़ौम लाइ, छा उन ते उन जी पार्टी बीठी? छा अॼु बि जेका सिंध में मुसलसल 15 सालनि खां जेका हुक्मरानी आहे उहा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा जेके किरदार आहिनि, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा चाहींदड़ भाउर वर्कर, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जा वर्कर, उन्हनि जा जेके शहर आहिनि, घिटियूं आहिनि, ॻोठ आहिनि, वाहण आहिनि, वस्तियूं आहिनि, छा उन में बल्दियाती इदारो सुठी पंहिंजी कारकर्दगी ॾेखारे सघियो आहे? छा तालीम जे खाते अंदरि जेको वेठल अमलो आहे ऐं उनखे हलाईंदड़ वज़ीर उहो पूराओ करे सघियो आहे जेको शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे अखियुनि में हिकिड़ो ख्वाबु हुयो? छा जेके ॿिया डिपार्टमेंट्स आहिनि, ॿिया खाता आहिनि, उहे उन पूरे एतमाद ते लथा जेको शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो हिन अवाम सां कयल वचन हुयो? या उन्हनि जी अहिड़ी कारकर्दगी आहे जो बल्दियात खाते में जिते किथे वञे त उते शहरनि में किचिरो हुजे, गंदगी हुजे, गटनि जो पाणी रोडनि ते हुजे, स्कूल वेंदड़ जेके ॿार आहिनि उहे तकलीफ़ में हुजनि ऐं हिकिड़ी जेका लाइफ, जेका मामूर जी लाइफ आहे, उन में माण्हुनि खे तमामु घणी तकलीफ़ हुजे? छा एॾी वॾी बेनज़ीर क़ुर्बानी उन जे बावजूदु अवाम खे उहो फल न ॾेई सघे? हुकूमत जेका मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी पार्टी सां तालुक़ रखंदड़ हुजे ऐं उहा उन ते पूरो न लही सघे, त छा अॼु असां ऐं पीपल्स पार्टी ऐं जेके पाकिस्तान जी क़ौम आहे उहा जॾहिं 27 डिसंबर ते ॻड़ी ख़ुदा बख़्श में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां वफ़ा जो वचन वरजाइण लाइ जॾहिं उते पहुचजे थो, छा अलल ऐलान फ़ख़ुर सां कंध मथे खणी करे उहे हुक्मरान इहो वचन वराए सघंदा? ऐं अवाम जेका हिन मुल्क में रहंदड़ आहे, जिन खे तमामु घणियूं तकलीफ़ूं आहिनि, मायूसियूं आहिनि, महरूमियूं आहिनि, परेशानियूं आहिनि, उहे ही हुक्मरान छो न ख़तमु करे सघिया आहिनि? तर्ज़ हुक्मरानी उहा तब्दील छो न करे सघिया? ऐं जेके वज़ीर साहब आहिनि उन्हनि जा शाहाना प्रोटोकॉल, छा शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उन शाहाना प्रोटोकॉल जी हिमायत कई या हू अवाम खे बराबरी जी ॾियण जे हक़ में हुई? इहे समूरियूं उहे ॻाल्हियूं आहिनि जेको अॼु 27 डिसंबर जो वाक़ियो
27 डिसंबर जो ॾींहुं असांखे यादि ॾियारे थो त हेॾी वॾी क़ुर्बानी, हेॾी वॾी शख़्सियत, हेॾी वॾी जेका आहे पाकिस्तान जी जेका आहे क़ाइद हुई, उन जा वाइदा ऐं वचन ऐं सियासी जदोजहदूं उहे सभु हिकिड़े पासे आहिनि ऐं तर्ज़ हुकुमरानी उहो ॿिए पासे आहे। ऐं अवाम खे जेके तकलीफ़ूं आहिनि, अवाम खे जेके शिकायतूं आहिनि, उनजो मदावा छो न पियो थिए। ऐं हिकिड़ी जमहूरियत उहा नाले मात्र जमहूरियत वञी बची हुजे जिते अवाम खे तमामु घणो जेको अञा ताईं भोगणो पवे पियो। इहो सॼो सभु कुझु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जेको चेयरमैन आहे बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी, उन लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज आहे त उन जे इर्द गिर्द में रहंदड़ उहे समूरा चेहरा जेके ज़िमेदार आहिनि हुकूमत हलाए अवाम जा मसइला हल करण में, त उहे किथे अवाम सां वफ़ा करे रहिया आहिनि या अवाम सां बि वफ़ा करण में सही ऐं सचा साबित न थी सघिया आहिनि। त इन हवाले सां पुछाणो ज़रूरु थियणु खपे, छाकाणि त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद राणी उहो हुकुमरान खां पुछाणो कंदी हुई, पंहिंजनि उन MPAs MNAs खां पुछाणो कंदी ऐं उनखे पंहिंजनि वर्करनि जो, पंहिंजे अवाम जो, पंहिंजे हारी पोरियत शागिर्द जेके हेठे तबिके सां तालुक़ रखंदा ग़रीब मिसकीन माण्हू, उनजो तमामु घणो उनखे ओनू हूंदो ऐं उहा उन्हनि जे चेहरनि ते हर वक़्तु मुस्कुराहट ॾिसणु चाहींदी, ख़ुशहाली उन्हनि जी ज़िंदगीअ में ॾिसणु चाहींदी। ऐं हीअ हुकुमरान उहा ख़ुशहाली छो न ॾेई सघिया आहिनि। अॼु बरसाति जा जेके ॿोॾि जा मुतासिर आहिनि उहे दरबदर आहिनि, अहिड़ी सर्दी में बि तकलीफ़ में आहिनि। छा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सुख ऐं चैन सां अहिड़ी लग्ज़री लाइफ गुज़ारे सघिया जेका अॼु जा मिनिस्टर सिंध हुकूमत जा जेके आहिनि उहे लग्ज़री लाइफ गुज़ारे रहिया आहिनि। सोचण जो मक़ाम आहे, हेॾी वॾी क़ुर्बानी उन जे पुठियां अवाम जा ॾुख उहे ख़तमु न थी रहिया आहिनि ऐं अञा बि वधीक उन्हनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। ऐं जेको हुकुमरान तबिको आहे, जेके वज़ीर आहिनि, जो मुशीर आहिनि, जेके उन्हनि सरकारी ऑफिसनि में वेठल आहिनि ऐं जिन ते सभु कुझु मरातूं सिंध गवर्नमेंट जे ख़ज़ाने में खणनि था, आख़िरकार उन्हनि खे बेनज़ीर भुट्टो सां चाहींदड़ उन जे वर्करनि सां, उन जा जेके किरदार आहिनि, उन जी सियासत जा जेके किरदार आहिनि, उन्हनि सां उहे अहिड़ो वर्ताव छो करे रहिया आहिनि। इहे समूरियूं उहे ॻाल्हियूं आहिनि जंहिंजो अॼु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी क़बर बि सवाल करे रही आहे। सोचण जो मक़ाम आहे ऐं पीपल्स पार्टी खे इन हवाले सां ज़रूरु सोचणु खपे त अवाम जूं जेके ॾुखियाऊं आहिनि, जेके अहंज आहिनि, जेके तकलीफ़ूं आहिनि, उहे हिन जमहूरी हुकूमत में ज़रूरु ख़तमु थियणु खपनि त जीअं असां शहीद राणी जो हीअ ॾींहुं फ़ख़ुर सां मल्हाए सघूं ऐं फ़ख़ुर सां हुन सां वफ़ा जो वचन वर्जाइण लाइ ॻड़ी ख़ुदा बख़्श में सुरख़रू थियूं ऐं सराह हुजूं। इन सां गॾु असांजो अॼु जो प्रोग्राम ख़तमु थियो। पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। पाकिस्तान ज़िंदाबाद।